अस्सलाम वालेकुम। क़दीम सिंधी शाइरी जूं सिंफ़ूं। क़दीम सिंधी शाइरी जूं जेके सिंफ़ूं आहिनि उहे 50 आहिनि, कुझु वधीक बि थी सघनि थियूं, जंहिंमें सोरठो, दोहो, बेत, वाई ऐं काफ़ी। बेत बेत जेका सूमर जे दौर में कुझु ज़माने में जेको हूंदो हो, माण्हू दास्तान हिक ॿिए खे कचहरनि में वेही करे ॿुधाईंदा हुआ। उहे गाह जी सूरत में उन्हनि खे ॿुधाईंदा हुआ। गाह छा आहे? गाह गाए लफ़्ज़ मां वरितल आहे, जंहिं अॻिते तरक़ी करे हली बेत या दोहीड़े जी सूरत इख्तियार कई। सिंधी बेत जेका आहिनि हिंदी छंद विद्या सां मुताबिक़त रखनि था। उन मां ॿिनि क़िस्मनि जा था थियनि, हिकु दोहा छंद, ॿी सोठा छंद। दोहा छंद में 2 सिटूं थींदियूं आहिनि। काफ़ियो ॿिन्ही सिटनि जे आख़िर में ईंदो आहे। शाह करीम जे काफ़ी बेतनि मां काफ़ी बेत हिन कालिब में चयल आहिनि। हिकिड़ो हेठि ॾिनल आहे, तूं चओ अलाह हिकिड़ो, भाई ॿी न सिख, सचो अखर मन में सोई लिखियो लिख। उन खां बाद सोठा छंद 2 सिटनि जा थियनि था। हिननि जो जेको काफ़ियो आहे उहो विच ते थींदो आहे। जोगी जा ॻायोसि तंहिंखां पोइ थियोसि, इहो थियोसि जा ॻायोसि जेका आहिनि, इहे काफ़िया जेके आहिनि पाण जे सिटनि जे विच ते था थियनि। इन खां बाद जोगीअ जा ॻायोसि सितोसि निंड में, तंहिंखां पोइ थियोसि फिरिया संदे पेजरी। ही बेत काज़ी कादन जो आहे। वाई जेका आहे सिंधी शाइरी जी आम मां मक़बूल सिंफ़ा जेका भिटाई हर दास्तान खां पोइ, सुरनि जे हर दास्तान खां पोइ हिकु वाई चई आहे। वाई जो मौज़ू जेको हूंदो आहे हिजर फ़िराक़ अक्सर हूंदो आहे। औरत जी ज़बानी सॉरी उहा काफ़ी चयल हूंदी आहे। वाई न हर मिस्र खां पोइ पहिरीं सिट जे पोइ अध जो वाई में वर्जा थींदो आहे। हीअ वाई ऐं काफ़ी जेका आहे कलोड़नि जे दौर में मिली थी, पर काफ़ीअ जे बारे में इहो चयो वञे थो त उहा अमीर खुसरो जे ज़माने जी आहे। शाह अब्दुल लतीफ़ खे वाई जो मौजूदु सॼो वेंदो आहे। ऐं जेके जदीद शेख अयाज़ ऐं उस्ताद बखारीअ पिणु वाई चई आहे। काफ़ी जेका आहे सिंधी शाइरी जी आम सिंफ़ आहे। हिन जो जेको मुखिया मौज़ू मजाज़ी इश्क़, दर्द जो दरमान ऐं दर्द फ़िराक हूंदो आहे, हिजरे फ़िराक। काफ़ी जी जेका घणी गुफ़्तगू हूंदी आहे उहा औरत जी ज़बानी कई वेंदी आहे, जंहिंजा घणो करे विछोड़े जा वर्लाप हूंदा आहिनि। ऐं हिन जी ॻाइण जो जेको वक़्तु आहे उहो अधु राति हूंदो आहे, अधु राति या अधु राति जो वक़्तु हूंदो आहे, जंहिंमें काफ़ी चई वेंदा आहे। हिन काफ़ी जे बारे में अमीर खुसरो खे काफ़ीअ जो मौजूदु सॼो वञे थो। महिरबानी।